सादात में आया एकड़ो काफिले गुलाम तोहफे में ॾेई वियो ॿियो काफिलो गुलाम तोहफे में ॾेई वियो हुजूर जे दरबार में गुलाम ज़्यादा थी विया शेर खुदा घर में आयो हसनैन करीमैन जे अमर के थो ॿुधाए ओ मुझे मुस्तफा करीम जी दादुली न्याणी मुझे हसन ऐं हुसैन जी जीजल अम्मा जवाब थी ॾे जी मुझे सिर जा ताज अलीउल मुर्तज़ा मां बयान कया शेर खुदा जो किथों बयान करे किथे खत्म कया मुझे करीम मुस्तफा जे आल जो बहरहाल मुझा दोस्त अजीज पान फरमाइन था अज मुझे करीम मुस्तफा जे दरबार में अल्लाह केतरा गुलाम तोहफन में आया हल खातून जन्नत मुझा हथ में चकी पी पी लिखू पइजी वयूं हन तुझे हथन में लिखू पइजी वयूं हन अज मां अली जी दिल थी चवे मुखे अचे तो हया छातो अचे जवाब रे मुखे छातो अचे हया मुझे दिल थी चवे अज तू महबूबन जे दरबार में अंकड़ो कर हिकड़ो गुलाम वठिया और चक्की पी है बाकी सब कुछ करे वठंदासी जीव मुझा शेर खुदा हाणे जो हाणे थी वञा हसनैन करीमैन जी अम्मा इहो इरादो करे निकरन दिया हुजूर जे दरबार में ईमान वारो घरों तैयारी कर दुआ गुंबज़े खज़रा में मुस्तफा जान दुआ त फलाणो गुलाम अची रहियो तफसील में न तो वञा हिट ॾींदो थो वञा उन आशिक जी उन दीवाने जी उन परवाने जी जेको असफहान जे गलिन में मदीने वञण जी तैयारी थो करे हज जी तैयारी थो करे हाजिन खे चवे थो जॾहिं वञो मूंखे वठी हलिजो वक़्तु अची वियो हाजिन चयो हलंदे जी हा मां तैयार हां सवारी किथे अथई जी सवारी कान्हे का जी सवारी खां सवा कीअं हलंदे जी तव्हां सवारनि ते चढ़िजो मां तव्हांजे पोयां पोयां ईंदुमि कपिड़ा काथे अथई जी कपड़ जो इहो वॻो आहे तू कपड़ा किथों मटींदे जी तव्हां कपड़ा मटींदा रहिजो मां इन वॻे में रहंदुमि दौलत काथे अथई जी कुझु बि कोन्हे बेवकूफ़ तूं कीअं थो हली ओ मुंहिंजा दोस्त माण्हू खिलंदा रहनि था मां ॻाल्हि खुटाईंदो वञा उहो रस्ते में पहुतो वक़्त जे गवर्नर खे हुजूर दीदार करायो वञ 82 ॼणा काफ़िले में अचनि था 81 ॼणनि खे अचण दे हिकिड़े खे मनाओ कर मुंहिंजे मदीने ॾे न अचण दे जेॾीमहिल हुकुमनामो आयो अर्ज़ तो करे आका नालो छा है जवाब मिले तो नालो तस अब्दुर रहमान जामी छा नालो अब्दुर रहमान जामी मुंहिंजा दोस्त अजीज मां ॻाल्हि खे खुटायां थो अचे थो पियो रस्ते में हुजूर खे ख़बर आहे ॻाल्हि खुटायां जॾहिं रोई अर्ज़ तो करे मुंहिंजा आका मुंहिंजो ॾोह कहिड़ो आहे मुंहिंजी ग़लती कहिड़ी आहे मुंहिंजो क़सूर कहिड़ो आहे जवाब थो मिले अब्दुर रहमान तुंहिंजो इश्क़ ऐं प्यार मां मुस्तफा सां एतिरो आहे तूं अचे मां मुस्तफा जे मज़ार पुर अनवार ते सलाम कंदे मां मुस्तफा खे उथी तोखे जवाब ॾियणो पवंदो क़यामत अची वेंदी छाईंदो जवाब ॾियो छाईंदो जहिड़ो बणियो तहिड़े मौलवी खां पुछो रस्ते में अचे थो मुस्तफा खे ख़बर आहे या नाहे पोइ जेका हुजूर चवे त मुंहिंजे जिगर जो टुकड़ो आहे उहा घरों निकिती आहे बाबा ॾे थी वञा ग़ुलाम वठण ख़बर आहे या नाहे ॻाल्हायो ख़बर आहे या नाहे अल्लाह अल्लाह मुझे करीम मुस्तफा जे नाम तां कुर्बान वञा अम्मा खातून जन्नत मुझे हुजूर जे दरबार में पहुती आहे इमामुल अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम पुछो ओ मुझी लाडली बचड़ी जी मुंहिंजा आका ओ मुझी दादली बचड़ी जी मुंहिंजा आका कीअं अचण थियो आहे ओ मुंहिंजा आका ओ मुंहिंजा महबूब शेर खुदा ॿुधायो आहे अॼु गुलाम हुजूर जे दरबार में खोड़ तोहफ़े तौर मिलिया आहिनि आका मुझे हथड़न में लिखूं पइजी वयूं हन ए लिखूं मुझो निहायो मुझे शेर खुदा घोट जे हथड़न में लिखूं पइजी वयूं हन आका मां फातिमा जी दिल थी चवे महबूब हिकड़ो गुलाम अता कर महबूब हिकड़ो ॻाल्हायो महबूब हिकड़ो ओ न्याणियुनि वारो गौर सां ॿुधो महबूब हिकड़ो ऐं उन न्याणियुनि खे बि अर्ज़ा ख़ुदा जे वास्ते गौर सां ॿुधो महबूब हिकड़ो गुलाम अता कर मुझे करीब मुस्तफा मुर्की फरमायो ओ मुझी बचड़ी फातिमा जी मुंहिंजा आका मां मुस्तफा जी दिल थी चवे अॼु तोखे अहिड़ो तोहफ़ो ॾियां जेको दुनिया जे सभिनी ख़ुशियुनि
खां वधीक मुझे रब खे वणंदो जागो अम्मा खातूने जन्नत इए न चयो त मुझा आका मुखे खुदा मुख पे चवे थी सदक या रसूल अल्लाह जी मुझा आका मुखे अता फरमायो मुझे मदीने जे मीर फरमायो मुझी बच्ची फातिमा जी मुझा आका मां मुस्तफा को के तोहफो तो दिया जेको दुनिया जे खुश खां आला है मुझा आका बिस्मिल्लाह मुझे हुजूर फरमायो मुझी बच्ची रात जो सुमण खां अग में भेरा सुभान अल्लाह पढ़ती कजा छा पढ़ जा जवाब ने छा पढ़ जा पंजे न्याणी जी एड़ी तरबियत कर रब्बे काबा जो कसम वानो जी न्याणी दुख कान दिसंदी मुझे मुस्तफा जा दीदार पई कंदी मुझे करीम मुस्तफा अलैहिस्सलाम वसलाम पंजे न्याणी के फरमायो ओ मुझी बचड़ी जी मुझा करीम आका तेरी बेरा सुमण का पे सुभान अल्लाह पढ़ जा तेरी बेरा पंजे हथन ते अल्हम्दुलिल्लाह पढ़ जा चोटी बेरा अल्लाह अकबर पढ़ जा यो मां मुस्तफा तो के वो तोहफो दिनवा जेको दुनिया जे सभिनी खुश खां अल्लाह के वधीक वणंदो हज़रत अली खां पुछ जे शेर खुदा फरमायो उन ॾींहं खां मां शेर खुदा अज़म कयो त जेतिरी बि ज़िंदगी दुनिया में अल्लाह रहायो आख़िरी रात ताईं बि अली निंड पो कंदो इहो विर्द पहिरीं पढ़ंदो इहो विर्द ॻाल्हायो इहो विर्द खबर अथव ॻाल्हि सवली आहे 33 दफ़ा 34 दफ़ा 40 रातूं पढ़ी सघी थो इरादो कर 40 रातूं नाली तो पढ़ंदुसि ॾिस पढ़ी सघी थो त पाण ख़बर पवंदई त कुझु शयूं ॾिसण में नंढड़ियूं हूंदियूं आहिनि हक़ीक़त में केॾो वॾो यादि रख ज़िंदगी भर जेके तुंहिंजा कम न थिया आहिनि न मुल्लनि जे तावीज़नि वञण जी ज़रूरत कान थई बकड़ ॾियण कुकड़ ॾियण जी ज़रूरत कान थई जी मुझे करीम मुस्तफा जेको बचड़ीअ खे गिफ्ट ॾिनो आहे उन गिफ्ट खे संभाले शुरू कर ॾिस त मुंहिंजो यार राज़ी थिए थो या नथो थिए सल्लल्लाहु मोद में पुछंदो घणो वक़्तु हला साईं हल अञा त को कलाक ॾेढ हल ओए बोली तव्हांखे त चवे त सल्लल्लाहु अलैहि या पाणी जा ॿ ढुक थो पए अञा हिकिड़ो ढुक हेठि नथो आहे त सॼी जमायत ख़ामोश थी वई थकिजी पिया कंप्यूटर थोड़ी अल्लाह तव्हांखे बि सलामती अता फरमाई आहे थोड़ी हिम्मत ॾेखारियो सल्लल्लाहु अलैहि उन मुझे अमड़न ऐं भेनरुनि जे लाइ गिफ्ट हुई जेके क़यामत जे ॾींहुं जन्नत में अम्मा फातिमा ज़हरा जे पाड़े में रहणु चाहिनि थियूं दिलि चवे थी उन पंहिंजे भाइनि खे बि गिफ्ट ॾियां जेके क़यामत जे ॾींहुं मुंहिंजे दिलि पर हसन ऐं हुसैन जे पाड़े में रहणु चाहिनि था चाहे तारा हनिया न चाहे थाया न तव्हांखे हा कंदो के न कंदो हुज़ूर जे हिकु सहाबीअ खां पुछो उहे चवनि त पहिरीं असांखे अल्लाह यार जे बचन जो पाड़ो अज़ीज़ाने मन हाणे मुंहिंजी दिलि थी चवे सॼण साईं जे ग़ुलाम जे हैसियत में तव्हांखे गिफ्ट ॾेई करे पोइ बाक़ी मां क़ुरान जे ॿिन आयतुनि जो तर्जुमो करणु शुरू कयां मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हिकिड़े सवाल जो जवाब ॾियो अॻिते मां पाणे डायरेक्ट ॻाल्हायां थो इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी जंग करबला जे अंदरि कंहिं सां हुई
ॾाढा ॻाल्हायो कंहिंसां हुई यज़ीद सां इमाम आली मक़ाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी जंग यज़ीद सां हुई सभिनी जो इत्तिफ़ाक़ जो इत्तिफ़ाक़ अॻियो जुमिले जो मूंखे जवाब ॾियो इहा जंग हुसैनी ऐं यज़ीदी जेका जंग मैदान करबला में लगी आ खुदा जे वास्ते दिल जो आवाज़